सांगड़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मीर इखलाक हुसैन टालपुर टाउन कमेटी खरड़ो जे मुलाज़िमनि गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब खरड़ो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सख़्त एहतिजाज खे रिकॉर्ड करायो। मुतालबनि जी मजता न थियण जी सूरत में हड़ताल जो ऐलान करे छॾियो। मुलाज़िमनि साफ़िन खे ॿुधायो त खेनि गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं अदा न कई वयूं आहिनि, जंहिं सबबि संदनि घरनि में सख़्त माली बहिरान पैदा थी वियो आहे। हुनजे त ॿार जी तालीम, घर जे ख़र्चनि ऐं दवाउनि जी ख़रीदारी लाइ बि पैसा मौजूदु न आहिनि, जंहिं करे संदनि ज़िंदगी शदीद मुश्किलातुनि जो शिकार पिणियल आहे। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि चयो त हू ॾींहुं राति शहर जी सफ़ाई सुथराई, अवामी ख़िदमत जा फर्ज़ सरअंजाम ॾियनि था, पर संदनि जाइज़ हक़नि खे नज़रअंदाज कयो पियो वञे। हुन अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त 3 महीननि खां पघारूं न मिलण सबबि संदनि घर जा चुल्ह विसामी विया आहिनि। मुलाज़िमनि ख़बरदार कयो, जेकॾहिं संदनि 3 महीननि जो बकाया पघारूं फौरी तौर अदा न कई वयूं त हू गैर मयारी मुदत लाइ मुकमल हड़ताल ते वेंदा, जंहिंसां शहर में सफ़ाई ऐं ॿियनि बल्दियाती ख़िदमतुनि जो निज़ाम सख़्त मुतासिर थी सघे थो। हुन ज़िले इंतिज़ामिया लाक़ाबिल इख़्तियारनि ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त टाउन कमेटी खरड़ो जे मुलाज़िमनि जे पघारुनि वारो मसइलो हंगामी बुनियादुनि ते हल करे खेनि हड़ताल ते वञण खां बचायो वञे।